नासिन सॼी सिंध जियां सॻियूं वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। उन ई हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर अमीर अली लख सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। पेट्रोल ॾींहं ॾींहुं वञे थो, अञा बि इज़ाफ़ो ॾींदा था वञनि, को बि लाथ जो जेका चवनि नथा। असांजो त सॼो जीअण ई जंजाल थी वियो आहे। महिरबानी करे हिन ते को एक्शन खयो वञे त जीअं असांजो ग़रीब को सफ़र गुज़र करे वठूं, टैक्सी हलाए असां पंहिंजी ॾियाड़ी रोज़ी कयूं। को बि असां सॼो ॾींहुं था कमाई, पर पोइ बि इन पेट्रोल में बि पूरी असांजी नथी पए। टैक्सी था हलायूं, असांजी त बि पूरी नथी पए। भला बचा असां पंहिंजा काॾे कयूं, ख़ुदकशी कयूं, ॿियो काॾे वञूं ग़रीब असां ज़ुल्म आहे। तेल महीने में 3 चक्कर चढ़ी आहे महीने में। महंगाई के हवाले से जो बात है, महंगाई बहुत उरूज कर चुकी है। हर तरह की महंगाई, डीजल, पेट्रोल, आटा, दाल, चीनी वगैरह। किसको हम फरियाद सुनाएं, जाके किसके सामने बात करें, कोई सुनने वाला नहीं है। हाँ, ड्राइवर जी अपील है तो टैक्सियुनि जा किराया कुछ वधाया वञनि, छो त ख़र्चनि, तेल आहे, मोबिल आहे, पंचर आहे, सर्विस वग़ैरह जेको कुछ भी आहे। अगर जिथे 500 किरायो हूंदो उते हिन महिल घटि में घटि 800 हुजणु खपे। अगर किरायो नथा वधाइनि त घटि में घटि पेट्रोल के जेको आहे कमु थियणु खपे। पेट्रोल जी कमी असां हर कंहिंजी सहूलियत आहे, ग़रीब जी, अमीर जी, जेको भी आहे, खाधो पीतो इन सां हर शइ खे वधाइनि था। इहा हुकूमत खे अपील आहे त पेट्रोल जे क़ीमतुनि में कुछ कमी कई वञे। काॾों गुज़ारो बचनि जो कंदासीं, असां बेरोज़गार थी विया आहियूं। असांजे वॾी तकलीफ़ूं असां इन लाइ हुकूमत खे चवंदा तेल सस्ताई करे, वॾी महांगाई थी आहे।